अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां साथियों हीअ किताबु आहे फिज़िक्स जी दुनिया। साथियों हीअ मां किताबु ॿुॾतरि में वठां न वठां जॾहिं मार्केट में आयो त हिन जी मां क़ीमत ॾिसी थोरो दिलि जां यार एॾो वॾो मां नथो वठां, छो त क़ीमत वॾी आहे। पर जॾहिं यकीन पुछो जॾहिं जा मां टॉपिक्स ॾिठा, हिन खे जॾहिं मां ॾिठमि अंदरां खोले जा टॉपिक्स पढ़िया, मूंखे एॾो दिलचस्पु एॾो भलो लॻो। हीअ हर जेको आहे सो साइंस जे हवाले खां उन्हनि जे लाइ ॾाढो भलो आहे। जेके फिक्शन था पढ़नि उहे मुंहिंजी वीडियो भली न ॾिसनि, स्किप कनि वीडियो खे। बाक़ी जेके साइंस इल्मु तिब फिज़िक्स खे पढ़ण जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे हवाले खां हीअ किताबु ॾाढो किरायतो आहे। मुंहिंजी सलाह आहे, बाक़ी वठणु न वठणु तव्हांजो मसइलो आहे। हिन जो मां टॉपिक्स जो अॻिते तव्हांजी तारीफ़ करायां, तव्हां टॉपिक्स ॾिसो ऐं हिन खे ॾिसो। अगरि तव्हांखे किताबु वणे, किताबु सुठो लॻे त तव्हां ख़रीद करे सघो था। बाक़ी फिज़िक्स जे हवाले खां मुंहिंजी इहा सजेशन आहे त हीअ किताबु 1200 रुपयनि जी क़ीमत आहे, पर तव्हांखे 800 रुपये में मिली वेंदो। इदारो हीअ थोरो महांगो इदारो आहे, पर कॾहिं कॾहिं किताब जी क़ीमत न ॾिसिबी आहे, किताब जी अहमियत ॾिसिबी आहे। मां इन शइ जो क़ाइल आहियां दोस्तो। फिज़िक्स तबी दुनिया जी साइंस आहे जेका मादे क़ुवत तवाना ऐं हरकत जहिड़े तस्वीर खां बयानु करे थी। फिज़िक्स तबी दुनिया तबी लकान जो अभ्यास आहे, छाकाणि उहा रोज़ाना जी ज़िंदगीअ सां लाॻापियल मिड़नी कमनि बाबति आहे। तंहिं करे असां चई सघूं था त फिज़िक्स उन बाबति अभ्यास आहे त काइनात जो कारो वहिंवार कीअं हले थो, धरती सिज जे चौधारी कहिड़ी रीति गर्दिश करे थी, खिमण कीअं पैदा थिए थी, असांजे घरनि में मौजूदु रेफ्रिजरेटर फ्रिज कहिड़े नमूने सां कमु करे थो। मुख़्तलिफ़ तौर ते अची सघे थो। फिज़िक्स हिन ॻाल्हि जी वज़ाहत करे थो त असांजे आसपास मौजूदु शयूं कहिड़ी रीति कमु कनि थियूं। फिज़िक्स जे हैरतनि खे दिलचस्पु आहे, छाकाणि त हीउ उहो सवाल पुछे थी त जेको का ॿी साइंस नथी पुछे, याने छो। फिज़िक्स बुनियादी तौरु उहा वज़ाहत करे थी त तिबी लका छा आहिनि ऐं उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि। जॾहिं असां पंहिंजे चौधारी नज़र फेरायूं था त असांखे अनेक शयूं नज़र अचनि थियूं जेके फिज़िक्स जे उसूलनि ते कमु कनि थियूं। असां फिज़िक्स जी ॼाण खे इस्तेमालु कंदे उन्हनि खे सरगर्मी खे वज़ाहत करे सघूं था। किताब अहिड़े बुनियादी क़ानूननि खे सादा लफ़्ज़नि में बयानु कयो आहे जेके तबी दुनिया जे लकान ते लागू थींदा आहिनि। साथियों हीअ साईं आहे जंहिं डॉक्टर मोहम्मद यूसुफ़ जेको पाण प्रोफेसर आहे यूनिवर्सिटी जो, उन जो अॻिते बि मां तारीफ़ करायां थो। हीअ सिर्फ़ु मुख़्तसिर हुयो अॻिते टॉपिक्स जो। साथियों बुक फेयर लॻो लाड़काने में, उते मूंखे ॾाढो सुठे नमूने मिली वियो जेको आहे सो डॉक्टर यूसुफ़ सुमरी जा ॿिया किताब कॉसमॉस ऐं वॾो अहम संसार जी कहाणी। इहो बि हिकु ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे फिज़िक्स जी दुनिया जी। हीअ मां वठी आयुसि जेको आहे सो बुक फेयर तां। मूंखे साथियुनि महिरबानी कई, मूंखे पुराणो वठण लाइ थोरो रिआयत कयूं। रिआयत केतिरी कयूं उहो मां न ॿुधाईंदुसि, बाक़ी तव्हांखे 800 ताईं 850 ताईं मार्केट में मिली वेंदो आराम सां। हीअ अर्पण आहे उन साथी जी पंहिंजी, कंहिंजे नाले बि लेखक जी आहे, मर्ज़ी आहे। बाक़ी साथियों हीअ सिट्राव आहे। फिज़िक्स जी दुनिया तालीम में हिकु मोती जो इज़ाफ़ो। फिज़िक्स जो बुनियादु द बेसिक ऑफ फिज़िक्स जा इस्तेमालु, पैमाइश, फिज़िक्स में नौकरियूं, मशहूरु तबियादान, नोबेल इनाम, हरकत चुरपुन जा सबबु, क़ुवत ऐं न्यूटन जा हरकत वारा क़ाइदा, हरकत जो ज़ोर ऐं तवानाई, हरकत जो ज़ोर, तवानाई, सुकूनियात जो इल्मु, सकली क़ुवत जो मरकज़ी नुक़्तो, सुकूनियात जो इल्मु, पुलूं ऐं ॿियूं माठियूं अॾावतूं, पाणियाठ, पाणी जो दॿाउ, रत जो दॿाउ, फ़िज़ाई दॿाउ, ॿुधणु ऐं तरणु, उछलण या पलटे जी सलाहियत, पाणियाठ जो चुरप अमल, हवाई हरकियात, आवाज़, झल, हरारती फ़िज़िक्स, हरारती तवानाई, गर्मी, पद ऐं उन जी पैमाइश, मुतलिक़ ॿुड़ी, मादे जूं हालतूं, गर्मी, हरारती तरक़ियात, लहरूं। हे साथियों जेके आहिनि सो टॉपिक्स आहिनि। मां केतिरा तव्हांखे ॿुधाया। आवाज़ जे हवाले खां हीअ आहे। 9 चैप्टर आहे रोशनी जे हवाले खां जेको आहे सो आईना रोशनी जी मोट। साथियों किताबु ॾाढो सुठो आहे। मां हिन पाण अधु कलाक खनि उते बुक स्टॉल ते बीही करे हिनखे ॾिठो, सम्झो तॾहिं मां हीअ शइ ख़रीद कई। बिजली जे हवाले खां ई लाॻापियल चैप्टर, माफ़ु कजो साथियों, चकमकियत, मैग्नेटिज़म ऐं हीअ जेको आहे दुनिया छाजी ठहियलु आहे, मादो छा आहे, क्वांटम मैकेनिक्स छा आहे, क्वांटम फिज़िक्स। साथियों इन ते असांजे डॉक्टर सिकंदर मुग़ल दुनिया रंग बिरंगी अहिड़े हवाले खां किताब आहिनि ॾाढो क्वांटम फिज़िक्स ते। ऐं असांजो रसूल मेमण बि उन ते ॾाढा सुठो लिखियो आहे। अहिड़ा लेखक असांजा सिंधी आहिनि
जंहिं साइंस खे लिखनि था, साइंस खे टच घटि था कनि, एटम जो मर्कज़। साथियो, हीअ असांजो बुनियादी असां पढ़ी ईंदा आहियूं 9th में 10th 10th में, पर असां ध्यानु कोन था ॾियूं। असां मिड़ई पढ़ी जान छॾाईसीं, माफ़ु कजो साथियो। त माना हीअ फिज़िक्स असांजा जेके फिज़िक्स साइंस जा बुनियादी कमु आहे, बुनियादी असांजा आहिनि जेके असां मुंड में अगरि सम्झूं जा ज़ोर रखूं पंहिंजे ॿारनि ते, त उहे इन ते ख़्यालु ॾियनि, ध्यानु ॾियनि, पढ़नि, त अहिड़ा किताब वरी सवलाई सां सम्झण में मदद मिली वेंदी। साथियो, पंहिंजे पारां लिखे थो त असां साइंस जी हरफ़त, साइंस ऐं टेक्नोलॉजी दौर में रहूं था। ॿिया साइंस जी हरफ़त हर घर में हर जे ज़रूरत ऐं असां लाइ हिकु सुहिणो तोहफ़ो बणिजी वई आहे। बक़ौल मशहूरु साइंसदान डॉक्टर APJ अब्दुल कलाम, साइंस इंसान लाइ हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे। साइंस ॿिनि अहम जुज़नि ते आधारियल आहे, हिकु ॼाण ऐं ॿियो अहम तरीक़ो जंहिं जे ज़रिए साइंस ॼाण हासिलु कजे थी। साइंस जो ॿियो जुज़ असांखे तबी दुनिया फिज़िकल वर्ल्ड बाबति सोचण सम्झण जो हिकु तरीक़ेकार मुहैया करे थो। ॼाण ऐं तरीक़ा हिक ॿिए ते दारोमदार रखनि था, छाकाणि त पढ़ायल ॼाण जो बुनियादु पुछियल सवालनि उन्हनि जो जवाब खे मालूम करण जो तरीक़े ते हूंदो आहे। साइंस ॼाण वज़ाहत मुख़्तलिफ़ अमलनि जहिड़ो रियाज़ी, फिज़िक्स, कीमिया ऐं हयातिया रस्ते करे सघिजे थो। साथियो, हीउ थोरो पंहिंजे पारां असांजो डॉक्टर यूसुफ सुमरो, इंस्टीट्यूट ऑफ फिज़िक्स, यूनिवर्सिटी ऑफ जामशोरो। साथियो, प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो मां इंटरव्यू बि पढ़ियो। हीउ जेको आहे सो हिन रेखाऊं रिसाले में प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो इंटरव्यू असांजे रेखाउनि जो जेको आहे रहमत पीरज़ाद हिन खे इंटरव्यू कयो आहे। त हिन हिकिड़ो सुवालु उते पे कयो हिन में, त चई थो त असांजे इदारे में यूनिवर्सिटी में जेके PhD होल्डर आहिनि या MPhil होल्डर आहिनि, त उन्हनि एतिरी महिनत छो न कई आहे। उन्हनि जो हिन महिल ताईं को ख़र्च किताब न ॾेई सघिया आहिनि। जेके असांजा पुराणा स्कॉलर आहिनि उन्हनि खे छॾे करे जेके नवां PhD होल्डर आहिनि, जेके यूनिवर्सिटी में PhD था कनि, उन्हनि असांखे छा ॾिनो आहे। सो साथियो, उन सिलसिले में डॉक्टर यूसुफ जो हिन जो प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो जवाबु सही हुयो त असांजा उन ते ध्यानु कोन था ॾियनि, उनखे पढ़नि कोन था, ऐं सही नमूने अगरि PhDयूं थियनि, सही नमूने तहक़ीक़ कमु थियनि, त पाण बि ॿाहिरि वियो PhD लाइ, पर चए थो त मां मैथामेटिक में कमज़ोर हुयुमि, मां न करे सघियुमि, मोटी आयुसि। बर्तानिया वियो हो PhD लाइ अमेरिका, पर न करे सघियो। प्रोफेसर एजाज़ कुरैशी ज़बरदस्त माण्हू। सो साथियो, हीउ हिकिड़ो थोरो जवाबु आहे त अहिड़ा अगरि डॉक्टर यूसुफ सुमरो जहिड़ा माण्हू अदब जी न त साइंस जे वारा जेको बि सब्जेक्ट आहे ख़िदमत कंदा रहनि, त असांखे सुठा किताब पढ़ण लाइ मिली सघनि था। जीअं त फिज़िक्स इल्मु सदियुनि खां दरियाफ़त जो सिलसिलो जारी आहे, जेको दुनिया जे मुख़्तलिफ़ तबियात अणथक महिनत जो नतीजो आहे। साथियो, किताबु ॾाढो ज़बरदस्तु आहे। अगरि साइंस जा शागिर्द आहियो, साइंस खे पढ़णु था चाहियो, त हीअ किताबु उन्हनि जे लाइ बि अहम आहे। वीडियो खे लाइक करणु, चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। जुड़िया हुजो।